एॾो वॾो पंधु बि कयोसीं, एतिरो परे वियासीं, जेको आहे सामान खणणु, उन खां पोइ हिते आयासीं, वांदा मोटिया था वञूं, ॿियो छा कयूं। सो 300-400 जो तेल बि साड़ियोसीं, उन खां अलावा थियो कुझु न। सो असां मज़दूर माण्हू आहियूं, कॾहिं कॾहिं अहिड़ा बि थींदा आहिनि असां सां वाक़िया। अस्सलाम वालेकुम दोस्तो, हिन महिल असां सुबुह जो टाइम आहे मुकमल, जेको आहे त कम ते वञण जी तयारी करे छॾी आहे। 7 थिया आहिनि हिन महिल सुबुह जो। सो हिन महिल असां वेंदासीं कम ते। सॻू जेको आहे त निंड पियो आहे, हिनखे निभागे खे उथारियांसि। चंडो जेको आहे त हाणे अचे थो, अखियूं मटींदो। छो एॾी देरि कई थी? तो चयमि न साजो हलणो आहे कम ते। हाँ पढ़ने निकले वाले छात्रों को राजनीति से छा? हा मां निंड अची वई। देखा आपने लापरवाही का नतीजा है। जल्दी कर, जॾहिं मुंहुं धो। हिन महिल वेंदासीं जिथे कम ते वेंदा आहियूं, उतां सामान खणंदासीं। सामान खणी वरी थोरो वरी ॿी जॻह ते कमु आहे, इन जे लाइ जेको आहे त अॼु साजुर निकिरूं था। तो तमामु परे वञिणो आहे कम ते। सामान खणंदासीं, उन खां पोइ वरी कुझु अॻिते जेको आहे अधु कलाक जो पंधु आहे, वरी उते वेंदासीं कमु करणु। जल्दी कर, जल्दी कर बाबा, असांजा हे हाल अथव। लाइक कयो, शेयर कयो, छो नथा कयो? हा यार, लाइक शेयर त कयो घटि में घटि। असां हाणे सॼो ॾींहुं ॾिसो था, कमु बि कयूं था ऐं तव्हांजे लाइ अहिड़ा व्लॉग बि ठाहियूं था। घटि में घटि असांजे वीडियो खे लाइक त कंदा कयो, कमेंट कंदा कयो, हा न सॻू? हाँ समझ रहे हो, समझ रहे हो आप? हे दोस्तो, मुंहिंजी बकरी अथव। हिकिड़ी हे काल्ह वठी आयो मांसि, ऐं ॿी हे आहे। अच्छा, हे घणे में वतई बकरी? हे 40,000 जी आहे, ऐं हो? हो 50,000 जी। हल हल, जल्दी कर, जल्दी कर, जल्दी कर। तूं चांहि बांहि पी त फौरन हलूं। दोस्तो इहो ॾिसो, हाणे जेको आहे त सिजु निकितो आहे, माशाल्लाह केॾो ख़ूबसूरत मंज़र लॻे थो पियो। जल्दी जल्दी पी वठि चांहि, जल्दी जल्दी, जल्दी जल्दी पी, जल्दी जल्दी। छा थी वई? कोसी हुई यार। हा कोसी हुई। अधोत कोन हुई। जल्दी जल्दी में। सो हाणे चांहि बांहि असां पी करे रेडी थी वियासीं। हाणे असां फौरन निकिरण वारी कयूं, अॻे देरि थी वई आहे ॾाढी। फाइनली दोस्तो, असां हिते जेको आहे त पंहिंजी साइड ते पुॼी विया आहियूं, जिथे कमु कंदा हुआसीं। हितां हाणे सामान खणंदासीं। अंदरि वियो आहे घर में भाऊ सामान खणणु असांजो। उहो सामान खणी करे वरी वापसि निकिरंदासीं ॿी साइड ते। हीउ दोस्त असांजो सामान खणी आयो आहे, पुटु सामान वठेसि था हलूं। हीउ सामान असांखे मिली वियो, हाणे असां हलूं था ॿी साइड ते। अल्लाह हाफ़िज़, हलूं था अॻिते हाणे। फाइनली दोस्तो, असां हिते जेको आहे त हिन ॻोठ में हिते कम ते पहुतासीं, पर जेको आहे त कमु न थियो। एॾो वॾो पंधु बि कयोसीं, एतिरो परे वियासीं, जेको आहे सामान खणणु, उन खां पोइ हिते आयासीं। हिते बि मतिलबु कंहिं वजह सां जेको आहे त कमु न थियो। सो इन करे वापसि हाणे वांदा मोटिया था वञूं, ॿियो छा कयूं। सो 300-400 जो तेल बि साड़ियोसीं, उन खां अलावा थियो कुझु न। सो असां मज़दूर माण्हू आहियूं, कॾहिं कॾहिं अहिड़ा बि थींदा आहिनि असां सां वाक़िया। हाणे वञूं था घर, रोज़ी अॼु कोन ठही आहे, पर अलाह मालिक आहे। वरी जेको आहे त सुभाणे अलाह मालिक आहे। सो जेको बि हाल हुजे, इंसानु शुकुरु करे, बसि अलाह जो शुकुरु आहे।